कुड़मत धंधो हर जी ओड़ हिकिड़ी प्यारी आहे। दुकानदार खे हिकिड़ी बुकी हिकिड़ी जंहिंखे रुगो ताराजे सां सामान तोरे उहा प्यारी अथसि, बांग जो फर्ज़ न अदा कंदो। चई बाबा बुकियूं घणियूं भाई कीअं मां दुकान बंदि कयां? अरे पंज लाइ खोले छॾी। मुंहिंजो हुज़ूर साईं फरमाईंदो त जेको सुबुह जी नमाज़ पढ़े ऐं टे पहरी जी नमाज़ पढ़े जहन्नम जा दरवाज़ा बंदि थी विया, जन्नत जा दरवाज़ा खुली विया। हा, जहन्नम जे दरवाज़े ते सील मोहर ॿारण जे बजाए जन्नत जे दरवाज़े ते सील मोहर ॿारे छॾे। हालत ॾाढियूं ॾुख जहिड़ियूं ॻाल्हियूं, मां जेकर ॾुख जहिड़ियूं ॻाल्हियूं न वेही कयां त राति सॼी रुगो ॾुख में गुज़री वञे। रुगो हालात असांजा अहिड़ा पुछड़ा थी विया आहिनि असां मुस्लमाननि जा। बसि अलाह चल रहम करे, अलाह चल रहम करे। हुज़ूर साईं जी उम्मत मियां निमाज़ अहिड़ी आहे जो हुज़ूर साईं जन मेराज जे राति जॾहिं विया त अॻियो पेरनि जो खड़को पियो ॿुधण में अचे जन्नत में सैर कंदे कंदे। त जिब्राइल खे जिब्राइल छा आहे पेरनि जो खड़को केरु आहे? माण्हू त ॾिसण में कोन थो अचे असांखे अॻ में। चईंदसि हा माण्हू ॾिसण में कोन थो अचे। जिब्राइल जो गौर कयो, हेॾे होॾे जो जाचई ॾिठई, चकर ॾिनई, नबी साईं खे चई भला मलक खे अचण वञण में घणी देरि? चईसि बिलाल उथियो आहे, उन जे पेरनि जो खड़को आहे तहजुद ते उथियो आहे। मियां ग़रीब हज़रत बिलाल उथियो आहे राति जो घर जे अंदरि उते नफ़िल पढ़ण जे लाइ त जन्नत में कड़को पेरनि जो पए थो। मेराज जी राति नबी ॿुधी चए थो त असांखां अॻ में केरु थो पेरे घुमे। निमाज़ एॾी शइ आहे, तूं हिकु कदम हण त जन्नत में कड़को। अहिड़ी शइ खे छॾियो दुकान ते वेठो आहे, ॾेडर बणियो, ॾेडरमल बणियो वेठो आहे, वॼ वॼ आया तराज़ी। हल 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 छा आहे जी भाई बुकियूं वेंदी भली मोटी। अरे बुकियूं वेंदी त रिस्क त थो जेको न वेंदो वञनि धरी वञनि सभिनी उन्हनि खे बढ़िया दादा दुकान सां बंदि कया तालो ॾियारो त सभिनी नमाज़ पढ़ी अचो पोइ वरी खाचो वञे। बसि ॿियो छा आहे? रिस्क अलाह ताला हिकिड़े ॾींहुं मुक़ररु कयो आहे। पंहिंजो रिस्क वेकिरो बि नथो करे सघिजे, सोड़ो बि न थींदो। अलाह तबारक व तआला उन में फ़र्क़ु कोन ईंदो आहे। जहिड़ो धंधो करे हाणे दुकान बंदि करे जेकर मोच करे पादर कढे त बि रिस्क मिलेसि किन न, वरी उहे बि फिटी करे तगारी खणे त बि रिस्क मिलेसि किन न। बसि रोड ते वञी बीह पिने त बि रिस्क मिलेसि। रिस्क हिकिड़े ॾींहुं मुक़ररु थियल आहे, पर रस्ता माण्हू ग़लति इस्तेमालु न करे। हिकिड़ो हूंदो फ़क़ीर, मूंखे यादि आहे चङी तरह सां, कॾियारे जे पासे नूरुल्लाह जो ॻोठु आहे, उते हूंदो फ़क़ीर, सो जूअर कंदो हो, तॾहिं जुआरी थींदी हुयूं। हाणे बि अञा ओॾे जुआरी थींदियूं आहिनि। सॼो ॾींहुं अलाह जो ज़िक्र करे मस्जिद में वेठो आहे। माण्हू चवंदो मानस पोड़ीअ खे त तुराड़ी तव्हांजी पुट कई आहे जुअर सां त जुअर त खाइजी वियो आहे ज़ाहिर में। उहा जे पोड़ी अचे त वरी अचे ॿाहिरि दड़का ॾे छोरा न भागा त हिते वेठा मस्जिद में वञ वञी झार अकिल हो जो वञे त ॾिस त झार आई कंदा मोटी वरी अचे वेही रही घर। वरी माण्हू चवंदो पुट बि कोट खटियो माईअ खे कुराड़ी ॻाल्हि जो पुटु हो। माई जो अचे चए त बा तूं हे छा थो करे पे हिते वेठा अमा झार आई कान चइबो त कटक लॻी पिया झार मुल्क में झार आई कान चई चङो ॾिस वञ माउ खे वठी उते जो वञनि त हिन जा संग जेके ॿियनि जे ज़मीननि में लड़ियल उन्हनि ते बि झिरकी न रही, ॿियनि जा संग हिन जे ज़मीन में लड़कियल उन्हनि ते झिरकी पई अथई। हे मस्जिद में अलाह जो ज़िक्र वेठो करे अलाह हुते झार पियो हुनजी अकिल आहे की न इहा ॻाल्हि कार साज़ कार मां दर कार मां असांजो कार साज़ असांजे कमनि में जॾहिं आहे फिक्र मां दर कार मां हज़ार मां असां पंहिंजो पाण पंहिंजे कमनि में फिक्र करियूं इहो त हज़ार आहे। हा माण्हू ईअं रस्ते सां हले पियो पर रब खे हरगिज़ न विसारे।